हेलो दोस्तों, गोल्ड अकेडमी जे तरफ़ां 18 फरवरी 2020 ते मुंहिंजो बेनिफिट शो रखियो वियो आहे। तव्हांखे हक़ीक़त हाल मालूम आहे, मां काफ़ी टाइम खां बीमार आहियां। हिन सिलसिले में फ़िल्मूं अख़बारुनि रिसाल में बि ईंदियूं थियूं रहनि ऐं टीवी न्यूज़ चैनल्स ते, सिंधी न्यूज़ चैनल्स ते ईंदियूं थियूं रहनि रिपोर्टूं मुंहिंजूं। सो गवर्नमेंट बि कुझु मदद कई आहे ऐं जेके सरहदी वारा आहिनि उन्हनि बि पंहिंजे सिंधियुनि मदद कई आहे, पर उहा मदद एतिरी न आहे जो मुंहिंजो मुकमल इलाजु थी सघे या मां वञी कंहिं वॾी कागा खान टाइप अस्पताल में वञी पंहिंजो इलाजु कराए सघां या मुल्क खां ॿाहिरि वञी सघां। बाक़ी मुंहिंजी बीमारी नंढनि डॉक्टरनि खे नंढनि अस्पताल में त कंहिंखे सम्झ में अचे कोन पई। सो इहे जेके जन दोस्तनि फ़याज़ लाशारी वग़ैरह गोल्ड अकेडमी वारनि मुंहिंजे लाइ जेको प्रोग्राम रखियो आहे, बेनिफिट शो रखियो आहे, उन में 18 अक्टूबर ते अचो। तव्हां बि मूंसां सहकार कयो जेकर तव्हांखे मुंहिंजी ज़रूरत आहे त। वरी महिरबानी।